पीरगोट मां के ख़बरियूं गाड़ी मोरी मां अगवा ॼाणायल शागिर्दियाणी जो वीडियो बयान साम्हूं अची वियो आहे। संदसि चवणु आहे त पंहिंजी रज़ा ख़ुशी सां सबूर शाह सां परणो कयो आहे। शागिर्दियाणी पारां वीडियो बयान में चयो वियो त कंहिं बि अगवा नाहे कयो, मर्ज़ी सां वालदेन जो घर छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था बिलावल जुनेजो खां। जी बिलावल जुनेजो। जी बिल्कुल तारा, ये गाड़ी शहर है गाड़ी है दिशा और सीमा बीवी जी पंहिंजे बयान में चयो आहे त मूं रज़ामंदी सां पंहिंजी रज़ामंदी सां सबूर सां छा कई आहे त मुंहिंजा जेके वालदेन आहिनि, मुंहिंजे सहुरनि खे तंग में फीस बि आहे, उहा बि हुन सां बिट मिलियल आहे। अॼु घर ते चढ़ाई करे मुंहिंजे सहुरे जो घर ड्राए पट पियो, अहिड़ी ॻाल्हि काई बि ॻाल्हि न आहे, मूंखे कंहिं बि अगवा न कयो ऐं मां सबूर शाह सां पसंदि परणो कयो आहे, मूंखे कंहिं बि अगवा न कयो, नारी पंहिंजो इहो बयानु जारी कयो आहे। जी महिरबानी मां जी बिलावल जुनेजो तफ़सील ॾियण लाइ। तव्हांखे ॿुधायां पिया नाज़रीन, अगवा ॼाणायल शागिर्दियाणी जो वीडियो बयान साम्हूं आयो आहे। इन वीडियो बयान में संदसि चवणु आहे त पंहिंजी रज़ा ख़ुशी सां सबूर शाह सां परणो कयो आहे, कंहिं बि अगवा नाहे कयो, मर्ज़ी सां वालदेन जो घर छॾियो आहे। मां पंहिंजी मर्ज़ीअ सां घर आई आहियां, न कंहिंजी मुंहिंजे मथां न कंहिंजी ज़बरदस्ती आहे न छा। मां पाण पंहिंजे घर मां निकिरी आई आहियां पंहिंजी मर्ज़ीअ सां, पंहिंजी ख़ुशीअ सां। हा, इहा हक़ीक़त आहे। मूंखे पंहिंजा घर वारा वठणु आया हुया, पर मां उन्हनि जे घर मां पाण वई हुयमि। मुस्लमान पई थियणु चाहियां, पर माना उहे वठणु आया हुया त पोइ सैयद अब्दुल सबूर शाह जे अबूअ माना उन्हनि खे चयो तव्हांजी न्याणी आहे, तव्हां भले वठी वञो, पर मां वञणु न पई चाहियां। उहे मूंखे ज़ोरीअ वठी विया हुया। न असांजे घर में कोई बि न आयो हुयो, न ई वरी मूंखे कोई अगवा करे वियो आहे। मां पाण आई आहियां पंहिंजी ख़ुशीअ सां। काथे इस्लाम तो क़बूल कयो? खेरपुर में। कलमो भला ॿुधायो। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। माण्हू चवनि था त जेका उमिरि जी नंढड़ी आहे, साईं तुंहिंजी उमिरि घणी थींदी आहे? मुंहिंजी उमिरि 13 साल आहे। उहे पाण घटि करणु था चाहिनि, जीअं असांजी छोकिरी वापसि अचे, पर मां उन्हनि ॾे वापसि न वेंदमि ऐं मां मुस्लमान थी चुकी आहियां, इस्लाम क़बूल कयो आहे। ऐं जी नाज़रीन, हुन शागिर्दियाणी जो वीडियो बयान अव्हांखे ॾेखारियोसीं, जंहिंमें संदसि चवणु आहे त पंहिंजी रज़ा ख़ुशी सां सबूर शाह सां परणो कयो आहे ऐं मूं इस्लाम क़बूल कयो आहे, कंहिं बि अगवा नाहे कयो, मर्ज़ी सां वालदेन जो घर छॾियो आहे।